असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम इमरान जसकानी मोनो टेक्निक कॉलेज ऐं गवर्नमेंट इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस एंड कमर्शियल एजुकेशन जो दौरो करे उते जारी तदरीसी अमल क्लासरूम्स ऐं लैब जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते कॉलेज जे प्रिंसिपल गुलाम मुस्तफ़ा सांद असिस्टेंट कमिश्नर खे कॉलेज जे तदरीसी अमल एनरोलमेंट समेत ॿियनि मामलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे असिस्टेंट कमिश्नर चयो त टंडो आदम मोनो टेक्निकल कॉलेज ऐं बिज़नेस इंस्टीट्यूट सिंध जी बहितरीन तालीमी दर्सगाहनि मां हिकु आहे जंहिंमें सुठे अंग में शागिर्द फ़नी तालीम हासिल करे रहिया आहिनि। हुन चयो त नौजवान शागिर्दनि खे घुर्जे त उहे आम तालीम सां गॾु फ़नी तालीम ज़रूरु हासिल कनि, छो त अॼु जो दौरु जदीद मशीनरी जो दौरु आहे। शागिर्द फ़नी तालीम हासिल करे बेरोज़गारी मां पंहिंजी जान आजी कराए सघनि था। हुन चयो त बहितर तालीमी अमल हलंदड़ आहे, पर उस्तादनि जी खोट ऐं कॉलेज जी इमारत खे रिपेयर जी ज़रूरत आहे, जंहिं बाबति लाॻापियल अमलदारनि खे लिखियो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।